Assalamu alaikum friends, welcome to Microsoft Excel Advanced Tutorial. बिगनर्स जे लाइ जेके ट्यूटोरियल अॻु में मूं ठाहे छॾिया उनमें तव्हांखे जेके शुरूआती जेके बुनियादी मालूमात आहे एक्सेल जी उहा तव्हांखे उनमां मिली वेंदी। हाणे हीअ जेको आहे हिन में एडवांस ऑप्शन्स हूंदा आहिनि जंहिंमें जेके से एडवांस जेके यूज़र आहिनि उनमां उहे फ़ाइदो वधि खां वधि फ़ाइदो वठी सघंदो। त हीअ शीट आहे हिन में तव्हांखे जेके आहिनि तव्हांखे ॿुधाइबो हिन वीडियो में तव्हांखे त गो टू जो ऑप्शन तव्हांखे एक्सेल जो ॿुधाइबो, यानी कि तव्हां हिकिड़े सेल में जेको आहे तव्हां हाणे हिन सेल आहे न, सेल में असीं कीअं जेको जेकी वॾी हिकिड़ी शीट हुजे हुन में असीं ॿिए सेल में वञी कीअं सघूं, उनजे लाइ गो टू असांखे इहो ऑप्शन ॾिस। त गो टू जी मदद सां असीं इनखे जेको बि सेल आहे उहो ॾींदासीं, एड्रेस ॾींदासीं त असांखे उन सेल ते कर्सर पाणे असांजे उन सेल ते पुॼी वेंदो। उनखां अलावा असांखे गो टू ॿी सहूलियत बि ॾिए थो त असां जेका शीट आहे उनमें जेके ऑब्जेक्ट्स जेके बि हुजनि, ऑब्जेक्ट्स छा हूंदा आहिनि, जेके शेप्स हूंदा आहिनि या वर्ड आर्ट जेको आहे जेके रखबा आहिनि उनमें उनखे ऑब्जेक्ट्स चइबो आहे। त असीं ऑब्जेक्ट्स खे जेको सिलेक्ट करे सघूं था। असांखे उनखां अलावा असां जेके कंहिं बि जेको हिन में शीट में जेका वैलिडेशन जेका कयल हूंदी आहे, वैलिडेट जेको कयल हूंदो आहे, त असीं गो टू जी मदद सां असीं वैलिडेट ते असीं डायरेक्ट असां जेको वञी असां ख़बर पइजी सघे थी त कहिड़ी जेका सेल आहे या वैल्यू वैलिडेट थियल आहे। हूं त हीअ ॾिसो हीअ शीट आहे, हिन में तव्हां ख़बर न पवंदी त किथे जेको डेटा यानी वैलिडेट कयल आहे, ठीकु आहे, वैलिडेशन किथे लॻियल आहे। लेकिन असांखे गो टू जेका असांखे ॿुधाईंदो त किथे जेका कहिड़ो कहिड़ो सेल वैलिडेट थियल आहिनि या कहिड़ी रेंज जेका आहे उहा वैलिडेट थियल आहे। उनमें असीं गो टू जी मदद सां असीं हुते पहुची सघूं था। ऐं असांखे गो टू जी मदद सां असीं जेका आहे कंडीशनल फॉर्मेटिंग आहे उते बि असांखे ख़बर पइजी थी त कहिड़े कहिड़े सेल ते कंडीशनल फॉर्मेटिंग अप्लाई कयल आहे। दोस्तों गो टू जो ऑप्शन छा में फाइंड ऐं सिलेक्ट में तव्हां क्लिक कंदो जॾहिं ऐं तव्हां हिते ॾिसो लिखियो आहे गो टू, तव्हां गो टू ते क्लिक कंदो। हाणे हिते रेफरेंस में तव्हांखे जेको बि तव्हां ॾींदव तव्हां उनखे सिलेक्ट करे सघो था। सपोज़ असीं हुनखे चाहियूं था B4, हाणे B4 ते क्लिक कयोसि, तव्हां ॾिसो B4 ते पहुची विया। ॾिसो हीअ B4 आहे, ॾिसो मथे एड्रेस ॾिसो B4 आहे। तव्हां वरी गो टू में वञी तव्हां कंहिं सेल खे तव्हां क्लिक कंदो। सपोज़ असीं जेको चयो था C5 ते असीं क्लिक कंदा, ॾिसो C5 ते असीं पहुची वियासीं। C5 ते जेकॾहिं कंट्रोल तव्हां जेको गो टू में कीबोर्ड मां वञणु चाहियो था त कंट्रोल G दॿायोसि, असीं गो टू में अची वियासीं। असीं चाहियूंसि था असांखे सेल जेको आहे उहो ॾेखारे D10 ॾेखारे, त D10 ते क्लिक करोसि। हीअ तव्हां D10 ते अची विया, हिते मथां एड्रेस में बार में ॾिसी वठोसि D10 ते अची विया। हाणे ॾिसो असीं वैलिडेशन ते मूं तव्हांखे ॿुधाए थो तव्हांखे ख़बर कोन पवंदी वैलिडेशन जो, उनजे लाइ गो टू असांखे स्पेशल जेको ॾिए थो, कंट्रोल G दॿाए असीं गो टू में कंदासीं। हाणे स्पेशल में वेंदासीं। हाणे स्पेशल में ॾिसो असांखे जेको किथे किथे वैलिडेट थियल आहे, असीं उते डेटा वैलिडेशन जो क्लिक आहे न, हिते क्लिक कंदासीं, ओके करोसि। हीअ चए थो हीअ तव्हांजे डेटा इनखे वैलिडेशन इन ते लॻायल आहे। असीं ॾिसो जेकॾहिं तव्हां डेटा में वञी वैलिडेट ते क्लिक कंदो तव्हां ख़बर पइजी वेंदी कहिड़ी कहिड़ी थी। ॾिसो हीअ लिखियो आहे होल नंबर्स में जेका मैक्सिमम नंबर 100 खां, यानी कि डेटा जेका आहे 100 खां घटि हुजे, लेस देन हुजे 100 जे, 100 खां मथे अहिड़ी का बि डेटा असां नथा ॾियूं, यानी कि हीअ जेका रेंज आहे न, इहो सॼो कॉलम आहे, इहो वैलिडेट थियल आहे, इहो रेस्ट्रिक्ट थियल आहे। यानी कि 100 खां मथे डेटा को बि केयर पुट करे सघे ई कोन थो। त बल असांखे ख़बर पइजी वई त वैलिडेशन किथे लॻियल आहे। इहो असांखे किथां ख़बर पई, गो टू मां ख़बर पई, होम में गो टू में। दोस्तों गो टू में डायरेक्ट तव्हां हेठि जॾहिं ॾिसंदो न तव्हांखे डायरेक्ट तव्हां ॾिसो डेटा वैलिडेशन त हिते तव्हां पहुची सघो था। अच्छा, उनखे अलावा कुझु जेके आहिनि फॉर्मूलास हूंदा आहिनि, लॻियल हूंदा आहिनि, ऐं जेके फार्मूला जेके न हूंदा आहिनि न, हाणे फार्मूला जेका वैल्यू हूंदी आहे दोस्तों उहा छो त जेका आहे चेंज थींदी रहंदी आहे। ॾिसो हीअ फार्मूला आहे न, हाणे फार्मूला हीअ ॾिसो जॾहिं वैल्यू फार्मूला जी आहे यानी कि हिकिड़ी रहे कोन थी। हाणे जेकॾहिं हिते हिकिड़ी चेंज कंदासीं न, 48 आहे त 50 कंदासीं त पोइ हीअ ॾिसो असांजी वैल्यू चेंज थी वेंदी। ॾिसोसि कंट्रोल Z करोसि ऐं कंट्रोल Y करोसि, ॾिसो चेंज तव्हां ॾिसी सघो था न। असीं वॾी चेंज चलो आणियोसि था हिन में, सपोज़ हाणे हीअ आहे हिनखे 90 असीं करूं था त असांजी ॾिसो 356 में अची, यानी कि मुसलसिल जेका वैल्यू आहे न उहा चेंज थी रहंदी। छाजे करे? फार्मूला जे करे। जॾहिं वैल्यू जेका मुसलसिल चेंज थिए थी कंट्रोल Z कयो त उनखे जेको न असीं कॉन्स्टेंट नथा चई सघूं। जॾहिं त हीअ जेके न हिन सेल में जेका वैल्यू असां ॾिनी आहे उहा ई रहंदी, चेंज न थींदी, उन करे हिनखे चइबो आहे कॉन्स्टेंट्स चइबो आहे। हीअ छा आहिनि? हीअ सभु कॉन्स्टेंट्स आहिनि, यानी कि मुस्तक़िल हिन में जेका वैल्यू रहंदी। तव्हां फाइंड में जेके बि कॉन्स्टेंट्स आहिनि, हीअ ॾिसो हीअ कॉन्स्टेंट्स आहिनि, हीअ कॉन्स्टेंट तव्हां क्लिक कंदा, सभु जेके कॉन्स्टेंट्स आहिनि उहो तव्हां, लेकिन फार्मूला में तव्हां न थिए, हिन में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त फार्मूला जेको आहे उहो किथे आहे, यानी कि तव्हांजे सभु कॉन्स्टेंट जेके बि आहिनि उहे सेल तव्हांखे सिलेक्ट करे ॾींदो। ऐं जेकॾहिं फार्मूला असीं आहे गो टू में ॾिसो फार्मूलाज़ बीठो ऐं फार्मूला ते क्लिक कयोसीं, जस्ट असां फार्मूला जिते सेट थियल आहे न उहा असांखे शइ ॿुधाईंदो किथे किथे फार्मूला आहे। हीअ फार्मूला किथे बि लॻियल हुजे असांखे जस्ट फार्मूला ई ॿुधाया। त गो टू जो ऑप्शन मददगार तॾहिं बि आहे जॾहिं असांखे शीट में जेके हुजनि कॉमेंट्स वग़ैरह उहे फाइंड करणा हुजनि या कंडीशनल फॉर्मेटिंग फाइंड करणी हुजे। ॾिसो दोस्तों हिन में वञोसि ऐं कंडीशनल फॉर्मेटिंग असां किथे किथे अप्लाई थियल आहे, हीअ असांखे अप्लाई थियल आहे, ॿियनि पासे जेकॾहिं अप्लाई थियल हुजे असांखे उहो बि शो कराया।
अच्छा हाणे हिन जो जेको आहे गो टू जेको आहे उहो असांखे ऑब्जेक्ट बि फाउंड करे ॾिठो। हीअ ॾिसो मां तव्हांखे ऑब्जेक्ट में ॿुधायो न, हीअ सभु मथां ऑब्जेक्ट आहिनि ॾिठो। हाणे फाइंड में असीं वेंदासीं स्पेशल में, गो टू स्पेशल में असां चवंदासीं असांखे ऑब्जेक्ट्स जेके बि आहिनि उहे असांखे सिलेक्ट करे ॾे। दोस्तों हूं ॾिसो, हूं जेकॾहिं असीं कंहिं हिकिड़े ऑब्जेक्ट ते क्लिक करूं था न, वरी हे ॿिए ऐप ते क्लिक करूं था, उहो आउट थी थो वञे। जॾहिं त असीं जेको सभु ऑब्जेक्ट टोटल जेको आहे जेको सिलेक्ट करे सभिनी ते हिकिड़ो स्टार अप्लाई करणु चाहियूं था, त असीं हिनखे कीअं सिलेक्ट करूं? ॾिसो उन करे त फाइंड में वञी हिन में वञी गो टू स्पेशल में वञी ऑब्जेक्ट खे सिलेक्ट करियो। सभु ऑब्जेक्ट जेके बि, हीअ वर्ड आर्ट आहे, जेकॾहिं तव्हांजा शेप्स हुजनि उहे बि तव्हांजा सिलेक्ट थी वञनि। हिन खां पोइ फॉर्मेट में असीं हीअ ॾिसो सभिनी जो हिकिड़ो ई स्टाइल असीं आणे सघूं था, न त पोइ असां हर कंहिंखे स्टाइल असांखे अलॻि अलॻि सां चेंज करिणो पवे हा। उनखे अलावा दोस्तों हाणे जेको आहे हिन में तव्हांखे ॿुधायो कॉन्स्टेंट में बि ॾिसो ईअं जीअं असीं फॉर्मेटिंग अप्लाई कयो, जेके बि कॉन्स्टेंट हुजनि या फार्मूलाज़ में जेके बि ॾिसो कॉन्स्टेंट हुजनि, कॉन्स्टेंट्स जे जेके फॉन्ट हुजनि उहे असांखे रेड करे ॾे, अदरवाइज़ ॾिसो ब्लैक करे ॾे, ETC यानी हिनखे बोल्ड करे ॾे। त कॉन्स्टेंट जेके बि आहिनि ॾिसो वैल्यू सॼी बोल्ड थी वई असांजी, जंहिं त फार्मूलाज़ बोल्ड न थी आहे। त इहो गो टू जो जेको मदद सां असांजो करे सघिया आहियूं। हाणे तव्हांखे कमेंट्स जेके आहिनि उहे इंसर्ट करणु ॿुधाईंदुसि ऐं उनखां पोइ उनखे उहे फाइंड करणु गो टू जी मदद सां उहे बि असीं फाइंड करे सघूं था। हा अच्छा दोस्तों, कमेंट्स जो असांखे रिव्यू जेको आहे न टैब में, उनमें असांखे कमेंट्स जेको मिलनि था, कंहिं बि सेल ते क्लिक करे असीं न्यू कमेंट्स ते क्लिक कंदासीं त असीं कमेंट्स एड करे सघूं था। मथां जेको यूज़र जेको बि नालो हूंदो न तव्हांजो उहो शो थींदो। हेठां कमेंट्स में तव्हां यूज़र जे नाले खे डिलीट बि करे सघो था, डिलीट करे तव्हां कमेंट करे सघो था त हीअ सेल में छो वैल्यू ख़ाली आहे, बिकॉज़ देयर इज़ नो सेल। ठीक है, हिन डेट ते का सेल न थी आहे, त हीअ थी वियो कमेंट्स असांजो। जॾहिं हिन ते राइट क्लिक करे असीं कमेंट्स राइट क्लिक करे बि ॾिसो लिखियो इंसर्ट कमेंट्स, राइट क्लिक करे इंसर्ट कमेंट ते क्लिक कंदा दोस्तों। ठीकु आहे, अच्छा हिन ते असीं राइट क्लिक करे असीं जेको एड करे सघूं था कमेंट्स, हिन वारे सिंधी में तव्हांखे करे सघो था। अच्छा कुझु ॿिया बि कमेंट्स एड करे वठोसि। ठीक आहे दोस्तों, हाणे कमेंट्स असांखे सभु सर्च करणा आहिनि। एट ए टाइम टोटली कमेंट्स असांखे की सर्च करणु ॾे। होम में असीं जेको कमेंट्स ते वेंदासीं न, फाइंड एंड रिप्लेस में असीं कमेंट्स ते ॾिसो क्लिक करणु, त हीअ जेके बि कमेंट्स वारा सेल आहिनि वॾे से शो कराए बचे। त कमेंट्स वारा सेल असीं कमेंट्स वारनि सेलनि खे कलर थोरो चेंज करे छॾियो त हिन सभु सेलनि ते कमेंट्स सेट कयल आहिनि। गो टू असांखे ॾिसो केॾो मददगार साबित थिए पियो। कमेंट्स असांखे शो कराए थो, डेटा वैलिडेशन जूं ख़बर न हूंदी आहे, डेटा वैलिडेशन छो त माना लिकल हूंदी आहे, इनविजिबल हूंदी आहे, उनखे असांखे शो कराए थो। ऐं कंडीशनल फॉर्मेटिंग असांखे शो कराए थो। कॉन्स्टेंट्स जेके बि आहिनि उहे असांखे धार करे उनखे असांखे मानी सिलेक्ट करे ॾिए थो। दोस्तों गो टू जो फ़ाइदा तव्हां ॾिसी वरिता, उमेद तव्हां सिखी विया हूंदा, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी।